बुलरी शाह करीम बरसा आबादगार जे गोठ अनवर मला जे रहवासीन पुलिस खिलाफ प्रेस क्लब बुलरी शाह करीम ते पेची एहतजाजी मुज़ाहरो करे पुलिस खिलाफ नारेबाजी कई। बुलरी शाह करीम बरसा आबादगार लग देह सीरानी जे गोठ अनवर मला जे रहवासी मीडिया जे अॻियां धाईंदे चयो त पुलिस आई टे मोबाइल वारी हिकिड़ी आबादगार जी हिकिड़ी कपूर जी शाह करीम जी असांजी मथां दोरी ज़बरदस्ती करे हुन जेको हंधि कयल आहे ॿारनि वॼण में धक बकाऊं ऐं मुंहिंजे घर में गिरिया हुन खां पोइ पैसा कढूं 2000 रुपया मुंहिंजा आउं ग़रीब माण्हू ऐं मुंहिंजा 2000 रुपया कढूं सोन जेको ॿारनि जो उहो लाथऊं तक़रीबन 12-13 हज़ार जो सोन खणी आहिनि ऐं असां सां जेको माना तमामु में तमामु माना जेको बेवाजिबी कयो आहे ऐं असां जेको इन जे लाइ गुज़ारिश था करियूं त असांजो जेको कुझु न कुझु असांजो थिए मसइलो हल थिए ऐं साईं खे अर्ज़ी आहे त असांजो माना कुझु न कुझु माना कनि था एसे जो हिकिड़ो कपूर जो एसे जो ऐं इहा त राति जी ख़बर आहे कोन ते केरु आहे माना राति जो आहे टे मोबाइलूं 30 ॼणा हुआ ईअं धक बकाऊं ऐं नओं मुंहिंजी बाग में जॾहिं ख़बर किराए थो वञे ऐं असां थियासीं माना पर हाणे असीं सुतल हुआसीं ख़बर कोन पई त माना पूरी तरह 30 ॼणा हुआ वज़ीर आज़म खां करे वज़ीर आला जे लाइ जेको सम्झो आहे हुन खां करे त असांखे हिननि जो एस एस पी आहे जेको तव्हां मोहम्मद खान